नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सुद समाओ जे सूबाई वज़ीरनासर शाह चयो आहे त पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती थी रही आहे। 91 वारो ठाह क़बूल नाहे पर उन ते बि अमल न पियो थिए। इरसा में बदमाशी हली रही आहे। इरसा में सिंध जे नुमाइंदे खे घटि वधि ॻाल्हायो वियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह चयो त वफ़ाक़ सिंध जे हिसे जो पाणी घटाए 2 कैनाल गैर क़ानूनी तौर खोलिया, जंहिं जी मज़म्मत कयूं था। सिंध में अमन क़ाइम करण पुलिस जो कम आहे। शेख रशीद कराची आयो आहे, मदद करण चाहे थो त उन जी भलीकार कयूं था। हिन चयो त सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में पाणी जी खोट आहे। गैस किथां पियो निकिरे पर असां कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि नाहे कई। बिलावल हमेशह पाकिस्तान जे इस्तेहकाम जी ॻाल्हि कई आहे। हिन चयो त सिंध हुकूमत जो इदारनि सां सुठो तालुक़ आहे। कोर कमांडर ऐं DG रेंजर्स सपोर्ट कंदा आहिनि। सभिनी खां वधीक कुर्बानी ऐं कारकर्दगी सिंध हुकूमत जी आहे। हिन चयो त कराची में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन हुयो। कराची खां अलावा सॼी सिंध में अमन अमान सिर्फ़ सिंध पुलिस क़ाइमु कयो। शिकारपुर में ऑपरेशन सिंध पुलिस करे रही आहे। ॿिया इदारा ऑपरेशन में मदद करे रहिया आहिनि। नासिर शाह चयो त धाड़ेलनि वटि ॻरा हथियार किथां था अचनि। अहिड़ी तरह जा ॻरा हथियार दहशतगर्दनि जी नेटवर्क ज़रिए अचनि था। धाड़ेलनि खे बि हथियार रा नेटवर्क ऐं अफ़गानिस्तान मां मिले थो।